पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे हिकु बहितरीनु ख़ुशख़बरी मां ॾियण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स वग़ैरह मिलंदा रहंदा आहिनि। हलूं था जी अपडेट जी तरफ़ जीअं तव्हांजो घणो टाइम वेस्ट बि न थिए। दरअसल दोस्तों हाणे पंजाबी ड्रामे जी कहानी नओं रुख़ अख़्तियार कंदी, छो त हाणे जेको आहे सांवल थोरो थोरो साफ़ थी चुको आहे। यानी जाकिर ख़ान जी नज़रनि में सांवल जी जेका मतिलबु हिकु इमेज आहे उहा क्लियर थी चुको आहे। हाणे जाबर वारा उन हसीना बेगम होॾां जेको आहे रुंडो इहे परेशान थी चुका आहिनि। इन्हनि खे हाणे हिकु थियणो पवंदो। इहे सभु हिकु थींदा ऐं अहिड़े हिसाब सां जाकिर ख़ान खे मारण जी कोशिशि कंदा, पर हिन चकर हू कोशिश में वक़्ती तौरु कामयाबु थींदा लेकिन पूरा कामयाबु न थींदा, यानी नाकाम थींदा आहिस्ता आहिस्ता। पोइ वरी जाकिर ख़ान खे कोशिशि कंदा थी सांवल खां जेको आहे वार कयो आहे, यानी वरी सांवल खे बदनाम करण जी इहे जेको आहे जाबिर वारा कोशिशि कंदा त सांवल फासे।